सिंधी ऑफिशियल टीवी। राग जी राणी आबदा परवीन 20 फेबरवरी 1958 ईस्वीअ ते मास्टर ग़ुलाम हैदर शेख जे अली गोहर आबाद लाड़काणे वारे घर में मौसीक़ी वारे माहौल में जनमु वरितो। संदसि अमड़ जो नालो मुमताज़ बेगम हो, जेका पिण ॻाइण वॼाइण वारी किरत सां लाॻापियल हुई। आबदा परवीन खे नंढी वही खां वठी ॻाइण सां बेइंतिहा लॻाउ हुयसि। घर मंझि जॾहिं बि सुर ऐं साज़ जो आवाज़ु कननि ते पवंदो हो त पंहिंजे वालिद खां रहनुमाई वठण लाइ सुरनि खे छेड़े दाद हासिलु करण में कॾहिं बि न कीॿायाईं। उन मौसीक़ी जी इब्तिदाई तइलीम पंहिंजे वालिद साहिब खां हासिलु कई। ठीक तालीम उस्ताद सलामत अली ख़ान खां वरिती। सोन ते सुहागो इहो थियो जो घर वारो बि राग जो ॼाणू शेख ग़ुलाम हुसैन मिलियसि, जंहिंजी सोहबत रची रेटो कयसि। सुरनि साज़नि जी हिन दुनिया में हिन सूंह भरे सॼे संसार में मौजूदा दौर में अहिड़ो त नालो कमायो आहे जो अॼु ॾींहं ताईं संदसि मट सानी नाहे थियो। खेसि केतिरा ई एवार्ड मिलिया। जन्मा लतीफ़ एवार्ड, शहबाज़ एवार्ड, सचल सरमस्त एवार्ड, वफ़ाक़ी हुकूमत पारां सदारती तमग़ा बराए हुस्न कारकरदगी तमग़ा इम्तियाज़ क़ाबिल ज़िक्र आहिनि। हिन अज़ीम सिंधी मौसीक़ी जी राणी लाइ रब साईं जी बारगाह में दुआ आहे त खेसि वॾी ॼमार कामिल सिहत अता फ़रमाए, त जीअं हू सिंधी मौसीक़ी जी अञा बि ख़िदमत कंदी रहे।